टंडे आदम वेझो तालके झंडेमरी के ॻोठ फज़ल चंद्र के रहवासी अलीशेर कोरी घरवारी ऐं ॿारनि सां गॾिजी मीडिया क्लब टंडो आदम आॾो ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज कयो। उन मौक़े ते अलीशेर कोरी साफ़िन आॾो दाहींदे चयो त दे मशाइख़ होती में 8 एकड़ ज़रई ज़मीन जो रियाज़ ज़रदारी सां सौदो कयो हो। रियाज़ ज़रदारी ज़मीन जी रक़म जा चेक ॾिना जेकी सिंध बैंक शहदादपुर ब्रांच जा चेक कूड़ा निकिता। हिन चयो त बैंक इंतज़ामिया चेक ते मेमो पिणु हणी ॾिनो आहे ऐं कूड़ो चेक ॾियण ते प्यारो लुंड थाणे ते FIR दाख़िल करण लाइ वियुसि पर पुलिस FIR कटण खां इनकार करे छॾियो। हिन ॿुधायो त रियाज़ ज़रदारी ताज़ो संदसि भेण जी 3 एकड़ ज़मीन ते पिणु ज़बरदस्ती कब्ज़ो करे वरितो आहे ऐं असांखे ॻोठ मां लॾण जूं धमकियूं पिणु ॾेई रहियो आहे। हिन आला अख़्तियारनि खां घुर कई त असांजी ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ ऐं क़त्ल जूं धमकियूं ॾींदड़ रियाज़ ज़रदारी ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे।